अस्सलाम वालेकुम आऊं या तनवीर अहमद तव्हां ॾिसी रहिया आहियो तारीफ़ रमज़ान प्रोग्राम जी त असां अॼु पंहिंजे तारीफ़ रमज़ान प्रोग्राम जी जेको आहे सो शुरूआत करण वारा आहियूं जंहिंमें असां सवाल जवाब पुछा कंदासीं ऐं जेको आहे सो असां पहिरियों ई सवाल असां मसरूर खां पुछा कंदासीं त तव्हां ॿुधायो त जुमे में जेको आहे सो घणी रकातूं थींदियूं आहिनि अचो त उहे पाण हिते ईंदा ऐं तव्हांखे ॿुधाईंदा। वालेकुम सलाम। मां तव्हांखे इन सवाल जो जवाबु ॾींदुमि त जीअं त जुमे में 14 रकातूं आहिनि ऐं पहिरीं जेकी 4 सुन्नतां पढ़ी वेंदियूं आहिनि ऐं 2 वरी ख़ुतबे में जेकी ईंदियूं आहिनि फ़र्ज़ु ईंदो आहे उहे 2 ख़ुतबे में पढ़िबो आहे, बाक़ी 2 रकातूं फ़र्ज़ु उहे जेकी निमाज़ पढ़ंदा आहिनि उहे पढ़ी वेंदियूं आहिनि। वरी उनखां बाद जेकी आहे 4 रकातूं सुनत पढ़ी वेंदियूं आहिनि, 2 रकातूं सुनत वरी 2 रकात नफ़िल पढ़ी वेंदियूं आहे। ऐं जुमे जो जेको ॾींहुं हूंदो आहे उहो सभिनी ॾींहंनि खां भलारो ॾींहुं हूंदो आहे ऐं वॾो ॾींहुं हूंदो आहे, बरकत वारो ॾींहुं हूंदो आहे। इहो माना जेके बि असांजा वार अचंदा जीअं अंगारो अरबा ख़मीस जुमो आहे उन्हनि जो हीउ असांजो हिकु सरदार माना ॾींहुं आहे। हीउ जेको जुमो आहे अचे थो न इहो सरदार ॾींहुं आहे ऐं असांजो इहो ई सुवालु हिते ख़तमु थिए थो जेको तव्हां पुछा कयो। जीअं त मसरूर अहमद तमामु बहितरीनु जेको आहे सम्झायो त जुमे जूं रकातूं सभई त असांजो ॿियो जेको सुवालु आहे उहो काशिफ़ अली खां आहे त उहे पंहिंजो जेको आहे सो असर जी निमाज़ जूं रकातूं ॿुधाईंदा ऐं वज़ाहत कंदा सभिनी रकातूं। वालेकुम अस्सलाम तनीज़ भाई तव्हां असांखे हिन महफ़िल में घुरायो इंशाअल्लाह तारीख़ रमज़ान में तव्हां जेको असांखे सुवालु कयो आहे इंशाअल्लाह तव्हांखे उहो असांखे तव्हां जवाबु ॾींदासीं। जेको आहे तव्हां असर जी रकातूं पुछा कयो 4 रकातूं सुनत आहिनि ऐं 4 रकातूं फ़र्ज़ु आहिनि इंशाअल्लाह तव्हांखे जेको असां भाई चयो इहो महिरबानी। माशाअल्लाह जीअं त काशिफ़ अली जेको आहे सो पंहिंजो ॿुधायो जेको आहे असर जी निमाज़ूं ऐं हींअर जेको आहे असां घुराईंदासीं जमील अहमद खे जेके पंहिंजो मग़रिब जी जेको आहे सो रकातूं बि ॿुधाईंदा ऐं उन्हनि जो बयानु कंदा त फ़र्ज़ु कहिड़ा आहिनि ऐं जेको आहे सुनतूं कहिड़ा आहिनि अचे त उहो पंहिंजो बयानु करे। तव्हांजो शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असांखे तारीख़ रमज़ान में शामिलु कयो। तव्हां सुवालु कयो त मग़रिब जूं रकातूं घणियूं आहिनि। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त मग़रिब जूं रकातूं आहिनि टोटल 7 जंहिंमां 3 फ़र्ज़ु ऐं 2 सुनतूं ऐं 2 नफ़िल। जीअं त जमील अहमद जेको आहे सो माशाअल्लाह सुठे नमूने सां जेको आहे सो ॿुधायो मग़रिब जूं निमाज़ूं ऐं उनजो जेको आहे सो फ़र्ज़ु ऐं जेको आहे सुनतूं वग़ैरह। त हाणे हींअर जेको आहे सो असांजी इशा जी निमाज़ बची आहे उनजे बारे में असां जेको आहे सो उनमें घणी रकातूं आहिनि उनमें घणी सुनत आहिनि उहे जेको आहे सो असां उनजे लाइ असां सही दामन खे घुराईंदासीं उहे पंहिंजे लफ़्ज़नि सां बयानु कंदा। वालेकुम सलाम तनीर अहमद तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां हिन प्रोग्राम तारीफ़ रमज़ान में तव्हां असांखे इनवाइट कयो। सभ खां पहिरियां तव्हांजो सुवाल जो जवाबु ॾींदासीं ऐं तव्हांजो सुवालु हुयो त इशा जूं रकातूं घणियूं आहिनि। इशा जूं रकातूं टोटल आहिनि 17 उन्हनि में तव्हांखे बहितरीनु नमूने सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। 4 रकातूं आहिनि सुनत उहे आहिनि 4 रकातूं फ़र्ज़ु उनखां बाद आहिनि 2 रकातूं सुनत आहे ऐं 2 रकातूं नफ़िल आहे ऐं उनखां बाद में आहिनि 3 रकातूं वितर वारियूं ऐं उनखां बाद आहे 2 रकातूं नफ़िल। माशाअल्लाह जीअं त सईद अहमद जेको आहे सो बयानु कयो इशा जी निमाज़ुनि जो त उनमें जेको आहे सुठे नमूने सां पंहिंजे लफ़्ज़नि सां त केतिरियूं रकातूं आहिनि ऐं फ़र्ज़ु जूं जेको रकातूं केतिरियूं आहिनि। त जीअं हाणे जेको आहे सो फजर जी निमाज़ रहिजी वई आहे ऐं ॿियो ज़ोहर जी त फजर जी निमाज़ जी लाइ असां जेको आहे समंदर अली पंहिंजो अची ॿुधाईंदा। सलाम तनीर भाउ घुरायो आहे त शुक्र आहे तनीर जो 2 रकात आहे फजर जी ॿुधाईंदासीं 2 रकात आहे सुनत 2 रकातूं आहिनि फ़र्ज़ु। माशाअल्लाह जीअं समंदर जेको आहे सो फजर जी निमाज़ जो रकातूं ॿुधाइनि त ज़ोहर जी जेको आहे निमाज़ रहिजी वई आहे उनजो जेको आहे ऐं पाण ख़ुदि जेको आहे बयानु कंदुसि त 4 रकात सुनत आहे ऐं 4 रकात जेको आहे फ़र्ज़ु आहे 2 रकात सुनत आहे 2 रकात नफ़िल आहे। त जेकॾहिं तव्हांखे इहो वीडियो पसंदि आयो आहे त शेयर कयो ऐं लाइक कयो असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं तारीख़ रमज़ान ॾिसंदा रहियो रमज़ान जे हिन पूरे भलारे महीने में। अल्लाह हाफ़िज़।